मदीने वाले साईं जो नूर बढ़ी वेंदा सीनो मदीनो थी वेंदो रब्बुल आलमीन तव्हां खे खुश रहे खुश रखे बस इहो ही अर्ज़ आहे नफ़रतूं न फैलायो पाण में मोहब्बत कयो ॿेड़ी पाण में प्यार कयो ॿेड़ी साह वधायो ॿेड़ी जज़्बाती न थियो ॿेड़ी अॻिते हलणो आहे मदीने जे साईं खे मुंहुं ॾेखारणो आहे जेकॾहिं हिते गुनाह कयासीं जेकॾहिं हिते ज़नाऊं कयासीं जेकॾहिं हिते छुड़वाग रहियासीं जेकॾहिं हिते अहलुल्लाह जी वलियनि जी दामन न पकड़ीसीं हिते गंद गुनाहनि में गुज़ारे वियासीं क़यामत जे ॾींहुं मदीने जे आॾो शर्मसार थींदासीं दुआ कयो त छल असांजे औरतुनि जो पर्दो क़ाइमु रहे असांजूं न्याणियूं सभु सिंध जूं सॼी दुनिया जूं इहे न्याणियूं असांजूं त न्याणियूं आहिनि मुंहिंजा सोण जेकॾहिं तुंहिंजी न्याणी आहे त ॿिए जी बि त न्याणी आहे न उहा बि त तुंहिंजी न्याणी थींदी मुंहिंजा सोणा अल्लाह साईं छल नेक नज़र अता करे नेक दिलि अता करे चवंदा आहिनि त माण्हू बुरो नाहे माण्हू जी नियत बुरी आहे नियत खे सुधारियूं पंहिंजे साईं सां रस्तो रखियूं ॿेड़ी निमाज़ न विसारियो सोणा निमाज़ जी पुछा थींदी क़ुरान खे न विसारियो आख़िरत जी तयारी कयो मौत मुलाक़ात सिर ते बीठो आहे वरी या नसीब हूंदो आहे मुंहिंजा सोणा तंहिं करे पंहिंजे आख़िरत जी तयारी कयो ॿेड़ी निमाज़ूं पढ़ो हाणे असांजो ताज़ो अज़ीज़ गुज़ारे वियो आहे मुंहिंजी न्याणीअ खे ख़्वाब में आयो उन खे चवे पियो अम्मा निमाज़ुनि खे न छॾिजो जेके निमाज़ुनि खे छॾींदा आहिनि हिते ॾाढा ॾुखिया था मुंहिंजा बाबा कोशिशि करियो छो निमाज़ूं पढ़ो अल्लाह जे आॾो झुके छो वॾेरनि जे आॾो झुको छो जागीदारनि जे आॾो झुको छो पीरनि जे आॾो झुको हिन सिर खे अल्लाह दौला सही कनि जो आॾो झुकायो अल्लाह तव्हां खे ख़ुशि रखे असांखे माण्हू हीअं त की पहिरें पवंदा आहिनि मथो रखंदा आहिनि असांखे न वणंदो आहे असां फ़क़ीर आहियूं असां सूफ़ियाब आहियूं असां महबूब जे तरीक़े ते हलण वारा आहियूं असां वहदहू ला शरीक खे मञण वारा आहियूं असां मदीने वारे साईं जा ग़ुलाम रब्बुल आलमीन तव्हां खे ख़ुशि रखे साईं एहतराम अदब दिलि में हूंदो आहे एहतराम मथे में न आहे जो माण्हू मथो वञी खोड़े मथो अल्लाह जे आॾो झुकियल हुजे मुंहिंजा बाबा पंहिंजी आख़िरत बचायूं पंहिंजी क़ब्र क़यामत बचायो अकेलो सुम्हंदासीं न मम्मा हलंदी न बाबा हलंदो न चाचा हलंदो न मामा हलंदो न मिट माइट हलंदा न साथी जेके दुनिया जा तो कया आहिनि तोखे टह गुज़ारनि उहे उहे तोसां न हलंदा मुंहिंजे साईं फरमायो आहे उहे तुंहिंजा सजण आहिनि जेके तोखे वार न मदीने जूं ॻाल्हियूं ॿुधाए उहे तुंहिंजा दुश्मन आहिनि जेके तोखे खिलाइनि खिलण वारा अॻिते रोईंदा हिते रोइण वारा अॻिते खिलंदा खिलंदा जन्नत में वेंदा मुंहिंजा सोणा दर्द धारियो बिना दर्द जे इंसान नाहे बिना रहम जे इंसान नाहे मुंहिंजा बाबा दर्द धारियो हिकिड़े शख़्स पीर साईं जन खे अर्ज़ु कयो त केॾीमहिल साईं मूंसां महिरबानी बातिल जी नथी थिए पाण फरमाईं त को इश्क कयो अथई हक़ीक़ी इश्क हूंदा आहिनि मजाज़ी इश्क हूंदा आहिनि उहे बि पाक हूंदा आहिनि ईअं नाहे त बदखेड़ी शुरू करे ईअं नाहे त ज़नाऊं शुरू करे ॾे सोणा आशिक़नि जा इश्क अॼु बि पाक आहिनि सुभाणे बि पाक मुंहिंजा साईं उन फ़क़ीर जो से मूंखे कंहिंसां बि इश्क न आहे पाण फौज जेका दिलि दर्द खां ख़ाली आहे उन सां महिरबानी न थी पोइ सोचे सोचे चईसीं मुंहिंजी में आहे कुंडी में आहे मूंखे उन सां प्यार उन खे मालिश कंदो आहियां उहा मूंखे ॾाढी वणंदी आहे पाण फौज जी सूरत पचाए पोइ से पचाए आयो हिकु चकर ॿ चकर टे चकर पानी थानी जन पिया मानी पिया जनसि पोइ चए पियो मां मानी वठे पियो पर नेठि अहिड़ो वक़्तु आयो जो चए त मां कीअं कयां मुंहिंजा सिंग हिन में सीख में फासी पवंदा पाण समय त हाणे ढुल ते आयो आहे हाणे साम्हूं वेह पीउ साईं जे साम्हूं वेठो हिकु निगाह कयूं नासूकी हिजाब दूर थी विया अल्लाह उन खे मिली वियो तूं बि दर्द धारे इहो दर्द धार छोरनि जे मथो छितो नथी गोहनि जे तोबरे जे मथो छितो नथी माइनि जे मथो छितो नथी परहेज़ कराए पाण खे घल पाण खे रोक शरीयत जो निगाम दे खुदा जो कसम अॻिते मरंदासीं त महबूब साम्हूं बीठा शफ़क़त पुरुष नथी शफ़क़त पुरुष गॾु हा शफ़क़त पुरुष नथी शफ़क़त पुरुष कुतो आहे
मौला अली फरमायो आहे जेको ॿियनि जी नंगनि में तके थो जेको ॿियूं ज़नाऊं थो करे इहो इंसान न आहे इहो कुतो अड़े अथा कुता न थियो हिक ॿिए सां न विढ़ूं हिक ॿिए खे छेड़ो न कयूं असां पाण में मोहबत ऐं प्यार वञूं त मुल्क गुलो गुलज़ार मली बणिजी वञे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे इहा ई आख़िरी हिदायत आहे इहा ई आख़िरी नसीहत आहे हुनखे मुंहिंजी नींगड़ीअ खे मुंहिंजे अज़ीज़ चयो अम्मा निमाज़ुनि खे न छॾिजो नमाज़ुनि खे न छॾिजो उनखे ईअं अजायो न सम्झो हिते जेके निमाज़ू बेनिमाज़ी आया ॾाढा ॾुखिया थिया आहिनि फरमायो उहो चए पियो हिते ॾाढा ॾुखिया थिया आहिनि अम्मा हिते ॾाढी पुछ आहे निमाज़ जी ओ अदा अल्लाह खे थो सजदो करे तो असांखे त कोन थो करे उहो मूरत खे थो कोन थो करे रब जे आॾो झुक त तुंहिंजी पेशानी खे अल्लाह मथे करे जंहिंजी पेशानी ख़ुदा जे आॾो झुकंदी उन जी पेशानी मथे थींदी सर बुलंद थींदो वक़्त भाग थींदा दर्द मर्ज़ दर्द सभी ॾेई वेंदा रूह हल्को थी पवंदो मुंहिंजा बाबा निमाज़ पढ़ी त ॾिस जिस्म खे थी थो वञे मुंहिंजा बाबा तूं क़ुरान जी तिलावत करे त ॾिस आदा अचो पाण में अहद कयूं पाण में अंजाम कयूं त दुरूद जी महफ़िल सजाईंदासीं जेकॾहिं गॾिजी नथो पढ़े त पंहिंजो पाण में बि त पढ़ न क़ुरान जी तिलावत कर निमाज़ूं जहिड़े हाल सां मरे टकर